आवा ये चवंदा ने वडड़न के अबा कुल वल्ला बोल साहब चिंता कोनी हल वेला अबा अलहमद वो भी याद भला दादा लैला मजनू जी त हा बा अब्बा करे जो सांझे को शुरू थई ते भले सुबह जो आज़ानियूं अचे पर लैला मजनू वारी गाल है बस इतना कुल वाला याद ना है पर लैला मजनू याद आ उमर मारवी याद आ ससुई पुनू याद आ पर बस इतना कुल वाला जू गर्मी आ जाए मुंह फिरंदो तो वने मुके बुधाए तो कच्चो भी भर में आ पक्के वार के खणी माटो साटो दीना हो साईं अब्दुल्ला साहब कच्चो भर में आ ने बंद भर में आपो न करे बहु भी थे तू जाग जा आवा असा काथे दा जो खराब आ कच्चो तो भलो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि तवज्जह तकर जेको मां जुमलो पो चवणो चाहया अल्लाह सही कुछ झोल में नसीब फरमाए झोल खाली न खणी वणो ए जो को चऊं था त ये झोल खाली न खणी वणो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के अबू बकर सिद्दीक भी चयो सोने उमर फारूक भी चयो सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो तिनी यारन प्यारे करे शेर खुदा के जुमला चया ओ सोनाली चवे तो जी मुंजा यारो जी मुंजा संगतियो चंदा महबूब मोहम्मद करीम जी न्यानी वडड़ी थी चुकी आ हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम तो जो 100 बियन ओ शेर खुदा महबूब सईद मट नंडो थी तो वडो थियो महबूब जी न्याणी वजड़िया अली जे करे तू फातिमा जो संग घुरण विंदे टई यार चवन था मिठो मोहम्मद करीम तो के खाली को न मोटाईंदो अली वन साईं जो 100 रुपया ए महबूब साईं जेके न्याणी पणाई थव सब पंजन में पणाई बुधाया हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पांजी पेरियो नंबर न्याणी पणाई बीबी ज़ैनब वहा बीबी खदीजा जे भाणे जे के ॾिनला महबूब साईं बियो नंबर न्याणी पणाई पुफाट के ॾिनो महबूब टियों नंबर न्याणी पणाई पंजे पुफाट के ॾिनो मिठे मोहम्मद करीम चौथो नंबर न्याणी पणाई पंजे सौट के ॾिनो पुफाट सौट घरवा जो भाण जो भाई ये पंजान ये शान पर असा वारन छोकरन के वरी पंजू नथी उमड़ा सिंधी समझो था असा वारन छोकरन के पंजू असा जे नौजवान के चाचे जे धीउ ते सवाल हुंदा असा जे नौजवान के मामे जी धीउ को न वणंदी असा जे नौजवान के पुफिया जी धीउ को न वणंदी असा जे नौजवान के मासिया जी धीउ को न वणंदी ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान सब परेशान दिया खुदा के चाय पुछणा वजे चाय पींदो मारे जरे दबा खादा दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि अर्द पो क्या महबूब जो सुन्नत पो बुधाया न्याणी पढ़ण महबूब जी सुन्नत पंजन में पढ़ण महबूब जी सुन्नत थोड़ो सुन्नत के याद कर बिना एवद जे पढ़ण सुन्नत या बिना पैसन जे पढ़ण सुन्नत या बिना पाण जजना धक धक दे अन्या हाने थोड़ी जिद हटिया न त 3 पेट लिखे हल गड़ा एक भी न ब भी न घणा पेट अरे बाबा 3 पेट वतई एक दे सजो गोठ तो वरी जेकरे छोकरी जेका दे दो 3 पेट तो लिखराए पर अल्लाह खैर करे जेकरे जमन सी सब पुट त पो वरी आनर भरे दे दादा गालायो मुजा पो केर भरे दे आनर ते मां वास्तो ही न रखावा ओ वरी वडो भाज जे अबे जो पटको
न मुझा सुना ज सुन्नत में बरकत आओ, सुन्नत में फायदो आओ। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ये शर्त को न रखा जके जो के मौजूदा दौर में शर्त हलन था पियो। ॿियो भी शर्त मां ॿुधायूं वञो, अल्लाह सही सही समझ नसीब फरमाए। इमामन सगोरन जो भी ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, मिठे मोहम्मद करीम जे न्याणे जो ज़िक्र तो हले पियो। शादीअ जे लिहाज़ सां शर्त हिकिड़ो ॿियो भी आम जाम हूंदो आहे। शर्त इहो हूंदो आहे जेकॾहिं पीउ माउ खां जुदा थिए, जेकॾहिं पीउ माउ खां जुदा थिए त पिछे तेकूं ॾेसां न त पीउ माउ खां जुदा थिए त पिछे तेकूं ॾेसां न त है न तेकूं ऐं ॾेसां खे पहचे केरु। ओ वडड़ा मावा के भी अर्ज़ कयो दो वनो, पराए बच्चन जो खैर घुरंदे पंहिंजे बच्चन जो खैर थींदो। छाचो पराए बच्चन जो खैर घुरंदे पंहिंजे बच्चन जो खैर थींदो। जेकॾहिं पराए बच्चन जो खैर नथो घुरे, याद रखजाए पंहिंजे बच्चन जो खैर को न थींदो। तू भी बचड़ी वाला, तू भी न्याणन वारो आ, पुटन वारो आ। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। हे मां जुमलो थो चवणो चाहियां। अब थोड़ो नणन के चुप करे ते वियारे, ये नड़ो भले पानी पी चुप करे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। जेकॾहिं कंहिंजो न्याणो, मुड़े ख्याल कर, जेकॾहिं कंहिंजो न्याणो पंहिंजे घरवारीअ सां ख़ुशि हूंदो पोइ उन छोकिरीअ जा पीउ माउ छा चवंदा आहिनि, सुधरियल छोकिरो आहे बा, घर सां सही थो हले। पर जेकॾहिं वरी हिन जो पुटु ज़ाल सां ख़ुशि हूंदो त छा चवंदा, अब्बा ये मौली उबैदुल्लाह दे तावीज़ थी। हल भेणा, जेकर तुंहिंजो पुटु सेठ आहे त पोइ तावीज़ वरी मौली उबैदुल्लाह। न मुझा सुना मां अर्ज़ कयो थो वञा, मुंहिंजो वाइदो तक़रीबन नंढी वॾी ॻाल्हि ते हूंदो आहे। मन अल्लाह सही कंहिंखे सही सम्झ नसीब फरमाए, आमीन त चओ। ओ जी मां तबियत जो खुलियल चवंदा कचहरी खुली क्या, ओ न गोठ जो न दोस्त जो नालो नथो खणा। चे मुल साहब मां हिकिड़ी बाहूं ॿधी तव्हांखे अर्ज़ कयां, मुंहिंजो हुकुम कर। चे नाराज़ न थींदो, मां चयो न थींदुमि, तूं ॿुधा। चे हर वाइदे में चओ था त घर सां भलो हलो, ख़र्च ॾियो, भलो हलो। मां चयो क़ुरान थो चए वाशिरू हुन बिल मरूफ़, मां नथो चवां। चे अखियुनि ते क़ुरान जो हुकुम त बिल्कुलु घर में ख़र्च बि ॾींदासीं, भलो बि हलंदासीं। पर चे हिकिड़ी ॿी सिट मिलायो वाइदे में। मां चयो कहिड़ी? चे हीअं बि चओ त ओ अदड़ियूं ओ अंबड़ियूं तव्हांखे बि अर्ज़ो आहे त जेके 13,000 मिलनि वटा इहे बि तव्हां मुड़ुसनि खां न लिकायो। मां चयो यार सिट कम जी ॾसे थो, पर माण्हू कावड़ कंदा। चे हुन ते कावड़ नथा कनि, बाक़ी असां जेकॾहिं मर्द चऊं था का दाह ॾियूं था उन ते मोर साहिब तूं ख़्याल ई नथो करे। अला कंदो भला उहे बि ॾींदियूं, काॾे वेंदियूं? हा साईं, रुपयो ई न ॾेखारींदा अथनि जवान जा पुट आहिनि। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु के टिनी यारन मशवरो ॾिनो, तवज्जो कर। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जे शादीअ जो ज़िक्र तो हले पियो। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जे टेम ते टिनी यारन जे मशवरे ते मिठे मोहम्मद करीम जे खिदमत आलिया में आयो आ। लिखियो पियो हज़रत शेर खुदा जे तारीफ मदब जेके किताब लिखियल आहिनि सीरत वारा। हेॾे शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु अचे थो, होॾे रब करीम जिब्राइल खे मोकिलियो आहे। हेॾे शेर खुदा तो अचे, होॾे अल्लाह जिब्राइल खे मोकिलियो। ओ मुंहिंजो मोहम्मद करीम जी, मुंहिंजा रब करीम तुझे दरबार में जेको घोट तो अचे, मां अल्लाह के अर्श ते वो यार पसंद आ। केर पो सिफारिशूं करे?
तने त महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला लिखया पिया थी। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वसलाम फरमायो मां मोहम्मद करीम जेके 11 शादियों कयूं, मां मोहम्मद करीम जेके 4 न्याणियों जाते भी पणायो, फरमांदा मां मोहम्मद जो फैसलो न हो, मुझे अल्लाह जो फैसलो कहंजो पो जेकॾहिं न महबूब जे शादीअ ते एतराज़ कई त मना रब जे फैसले ते एतराज़ कई न। पो आहे कंहिंखे ताक़त जेको रब जे फैसले ते एतराज़ करे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सामू शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो कंदरो हेठ कयूं वेठो। महबूब संजा सीरत जा लफ्ज़ लिखया पियान, सीरत जे किताबन में जेके जुमला लिखया पियान। महबूब पुछा कई अली दे खबर की आयो वा, जिब्राइल त आयो पर घोट भी त ॻाल्हाए न। अब घोट भी त मुनासतला खोड़े साहब जदा बयान बुधंदा रहंदा उन जो तो पंहिंजो हिसाब अब उन जो तो पंहिंजो हिसाब किताब ओ जो नड़ो भाव घोट जो घोट सा जो गड वेठो त कुंवार रोए पी पुशाब करदा बाजे छोती रे चे या अजो रोंदई बाकी मखे त सजी उम्र रोनो। हां अल्लाहु अकबर यार तवज्जो कर सदको वना महबूब मुस्तफा करीम सही तमाजे बचड़न जे मथा तमाजे न्याणन जे मथा तमाजे न्याणन जे मथा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो होर जेके लफ्ज़ तो चयो मुंजा का मां फातिमा जो संग वठण आयो कहंजो मां फातिमा जो संग वठण आयो आ। महबूब शर्त कोई को न कयो, ये न चई त पक्को कमरो को न दई, ये न चई त तोके संगमरमर लगल ना है, ये न चई तुझे कमरे में एसी ना है, ये न चई त पीउ मां को जुदा थी। महबूब कोई भी शर्त को न कयो आ। महबूब कोई भी शर्त ऐसा ना शर्त पी मां को जुदा थी त पो तोके न्याणी दियां। पो जेकने अज बे सा यो शर्त कयो सुबाने वरी हिन जे पुट सा यो शर्त थे त अब ये थींदो आ छा चंदो आ त जेड़ा रूह जेड़ी नियत गालाए न तो पो जेकने बे सा यो शर्त थे तो पो जेकने सुबाने हिन जे पुट सा भी यो शर्त थे पो छा चंदो किताब पटराया मोल साहब को शोरो मुझो वने तो अलाए केड़न ख्यालन में किताब शोरे जो न पटराए पोड़ा पंजो भी किताब पटराए त तू बेसा शर्त केड़ा अल्लाह सही सलाम लुकण जी तौफीक अता फरमाए आमीन त चओ। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमांदा आलम वसलल मरहबा अली भली करे आए भली करे आए भली करे आए ओ अली सुनो तो संग घुरियो मां मोहम्मद संग दई छडियो शाजा पंद शाजा शर्त शाजी गाल अली तो संग घुरियो मां मोहम्मद दई छडियो। अगे इए न हुंदो हो त दुआ घुरी वरी 3 साल देसी न अरे बा शोन तो देसी चज मुराद में आ थोड़ो पटिया से खावा से संग दिंदो मां त यो शोरो लेखी दो ही कोन अरे चाचा भेड़ाला केड़ा किताब पढ़या था ए हो भी चवंदो त कमु छड़ो थे कमु निकतो नदा गलाए हाली छोकरो भी पी जी भी एतरी मुराद न मनीदो पी मां जो बेडो चयो न वठंदो जेतरो आवा मवाइज़न में चवंदो आ हदीस हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल जन्नतु तात अक़दामिल उम्महात आका से फरमाइन था जन्नत पीउ माउ जे कदमन जे हेठाया जन्नत अंबर जे पेरन में आ। अजो कन शोरन थोरो तर्जुमो मोटायो आचे जन्नत सस सोहरे जे पेरन जे हेठो हाणे सस सोहरे जे पेरन हेठो ना है जन्नत पीउ माउ जे पेरन जे हेठो। अल्लाह सही असांजे नौजवान के भी सही समझ नसीब फरमाए अल्लाह सही असांजे वडन के भी सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ। गालियों बई कंदो हलंदो कुछ वडन सा भी कचरी त कुछ नौजवानन सा भी आवा हले नी कचरी ना चाचा माराई दे मुके पाड़ा में बरंदे मके कोली
तू वेठो अड़े बना जाते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि शाद कर दो कयो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु के सजे शादी जो खर्च देण वारो सोणो सुमान वा कहनी नो सजे शादी जो खर्च देण वारो सोणो सुमान अम्मा फातिमा जो दाज वठी अचण वारो सोणो अबू बकर सिद्दीक वा अम्मा फातिमा जो सामान दाज शेरे खुदा जे शादी जो सामान केर वठी आयो दाजा केर अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला ना जो दाज वठी अचण वारो अबू बकर सिद्दीक शेरे खुदा जे विहाम जो सामान वठी अचण वारो अबू बकर सिद्दीक वा ओ नंढड़ो मुंहिंजो सवाल हज़रत अबू बकर सिद्दीक मर्द हो कि न माई हुई इते भी हिक ॿिए को पुछा था कि मारे छॾे वसबा आवा मर्द हो ना सोणो अबू बकर सिद्दीक मर्द हो ना अम्मा फातिमा सां जो दाज वठी अचण वारो अबू बकर हो ना मर्द हो ना छा समझ में आयो तवज्जो कर छा समझ में आयो त अगे शादी जो दाज मर्द वठंदा हा ना एडे तो के वठी आयो साच में अगे शादी जो दाज केर वठण विंदा हा इते वरी चुप थी हाणे पान में बैठा हूं बड़ा बंद जे बरसा को बुधे बुधे त कोन थो आ जाए हां उन बोलिए कुछ पूछा हल पर उन जी हिय माना था कि छा उन जी हिय माना था क्यों बाबा अजो क्यों मायूं ना है न समझ त इहे ही मर्द थई भला इन पासे हलो एडे भी न तो चवे ओ बदड़ा मुझे जुमले थे नजर कजाए अशी डाड़िया वारा बैठा थी मानू अलाए छो मुझे वाइदन ते नाराज थींदान दुख थींदो आ पेरे दौर में अशी डाड़िया वारा जेटे मते असा मर्द पान कमाए घर में खर्च दींदा से तो नटे मते हकल तू कुछ न कुछ हुंदो हो पर हाने जहान मट जीवो आ अगे मर्द कमाइंदा से घर में खर्च दींदा से तो बड़े कुछ हकल हुकल भी आने जो इन्होंने 13,000 न साजा हद करे छड़िया ने हराम आने असा को कमाइण भी नदा गल आने असा को कमाइण भी पो जने कमायो भी न ए 13,000 भी कड़क नोट पुराना भी न हुंदा त एडा साल में एड़ा कड़क नोट दींदा जो बदी दिमाग खुली पोंदो दिमाग हितों पन जी बीणी पेंदो पर मोट ते गोडली फेड़े सद को ना को 13,000 जो कमाल छा चौंदा हक त भत दे तो चितो कलामुल्लाह में लिखियो पियो अर्रिजालु कवामून अलन निसा रब फरमाए तो मर्द हाकिम वा मर्द घर जो वडो आ मर्द हाकिम वा घर में मर्द जाई फैसला हलंदा घर में चो इंशाल्लाह मर्द थींदा इंशाल्लाह त क्यों बेड़ा पंजी गाल थी हले उन जी त गाल न थी हले ते भी इंशाल्लाह सोचो था मां जेको जुमलो तो चवा हां मोजो जेको जुमलो आ तवज्जो करवा मोजो जेको जुमलो आ समझण वारे जे लाए गंजो आ न कच्चे जी तकरीर आ न पक्के जी तकरीर आ मोजी तकरीर विच जे हिसाब सा हुंदी आ माहौल जे हिसाब सा हुंदी आ छा सही मोजी तकरीर हुंदी आ न कहीं मर्द जे मथा न कहीं औरत जे मथा के जे मतो हमलो न हालात जे हिसाब सा जे जाए ते अची बीठा हुन उन लिहाज सा चंदो बन रब करे को न को लफ्ज के जे दिल में अघाम जी वने त गंजो आ आवा अल्लाह सही छल तमासा समूरन के सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ तवज्जो कर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जे शादी जो दावत ॾियण वारो हजरत बिलाल वा केर पोडे वलीमो जो को तैयार थियो मुर्शिद अली जो काठियों करे अचण वारो पानी भरण अचण वारो उमर फारूक वा यो तकरार वा प्यार
काठी उमर सोनो पो कयूं अचे पानी उमर पो भरियूं अचे दावतों सोनो बिलाल पो दींदो अचे सामान मुर्शिद अबू बकर पो वतियूं अचे शाह घोट केरो आ घोट जो नालो मुर्शिद अली आ यो प्यारा तकरार आ वा पुराने दौर में मुझी भी उम्र 55 साल होंदी मां भी कुछ कच्चो पक्को घुमियो हुंद में कोई भी कच्चो थी सके तो मुको गुजो नबी हुजे मां भी हर कच्चे में वयो हुंदम पुराने दौर जे शादिन में प्यार मोहब्बत एके बदी ए अजोकन में फर्क आहे कि न है हवा सही मन अल्लाह करे उहे एका बदी रह आमीन चो ओ मुसलमान तवज्जो कर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जो निकाह मस्जिद में पढ़ायो शेर खुदा जो निकाह पढ़ाने वालो मिठड़ो मोहम्मद करीम पान आया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शेर खुदा जे निकाह जो शाद एक अबू बकर बनायो बयो मिठड़ो उमर बनायो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जी शादी थी वई तफसील दे न तो वना मंगाल के अगते वधाइंदो हलो बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला नो महलत शेर खुदा सही वटा 12 सालन में बीबी फातिमा सन शबार जणा 12 सालन में घणा बार 12 सालन में घणा 12 सालन में जो शजावा ये घणन सालन में जावा हवा अन्या अन्या खोटो मां समझा दिसा खबर त पई नी खबर त पई 12 सालन जो शजावा परे जरे बजो 12 बोरियूं दिनियूं ये भला एडे वणा त पो याद पवंदव कलर जी बोरिन जो मिसाल हो जा सारे ने कणक जो मिसाल हो जा अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला ना के शबार जावा टे पुट जावा टे न्याणियूं जायूं एक पुट जो नालो मिठड़ो हसन साईं बे पुट जो नालो मिठड़ो हुसैन साईं टे पुट जो नालो मिठड़ो मोहसिन साईं टे पुट जो नालो मिठड़ो ॾाढा घणा पुट थिया अम्मा फातिमा सन के टे न्याणियूं एक न्याणी जो नालो बीबी ज़ैनब बे न्याणी जो नालो बीबी उम्मे कुलसूम टे न्याणी टे नंबर न्याणी जो बे जो नालो बीबी रुकैया टे नंबर न्याणी जो नालो बीबी उम्मे कुलसूम बीबी फातिमा पंजे भेनरुन जा नाला फेराए पंजे न्याणिन ते रखया तो यो प्यार हो ए बराड़ी वारो मां एकड़ो जुमलो चई वना हिन दौर में वडन जा नाला नंढन ते न रख रखंदा हो न पर हिन छोकरे ते ॾाॾे जो नालो आ हिन छोकरे ते अब्बे जो नालो आ नालो बे अब्बे ऐं ॾाॾे जो रखबो तो थोड़ी गलती में बुझा भी बई घरोड़े दी बस आवा गलत चवा वडन जो नालो नंढन ते न रखंदा क्यों जेकरे नंढन ते वो वडन जो नालो रखो था त पो अदब करणो भी सिखो घणा बार था पहले नंबर ते मिठड़ो हसन बे नंबर ते मिठड़ो हुसैन 2 सालन जो फर्क तवज्जो कर मिठड़े हुसैन जी विलादत शाबान जे महीने में थिया मिठड़े हुसैन जी शहादत 2 मुहर्रमुल हराम ते थिया सदको वना मिठड़ा हुसैन सही मथों गाल जो खई हुई मिठड़े हुसैन ते पता हो तवज्जो कर सदको वना मिठड़ा हुसैन तवा जे नसीबन जे मथों तवा जे घर में जन्म वतो वो घर मिठे मोहम्मद करीम जे न्याणी जो वो घर मुर्शिद अली सही जो सोनी हुसैन सही जे कनन मुबारकन में आजान भी मिठे मोहम्मद करीम पान चई सोनी हुसैन जे कनन मुबारकन में तकबीर मिठे मोहम्मद पान चया आजान भी महबूब चई तकबीर भी छठी नथी अकी को थियो छठी आवा पांजे बाराड़ी में छठियों हलन थी कि न मां हे जुमलो चवंदो पुट जमंदो पुट जमंदो 7 ॾींहं छठी थींदी देगियूं लहंदियूं वॾी छठी थींदी वॾो ख़र्च थींदो पर सच ॿुधाए जेकॾहिं न्याणी ॼमंदी नुक्तीअ संग्र जे लाइ बि सोचींदो त अलाए इहे पैसा ज़ियान नथा थियनि
पुट जे लाइ न सोचींदो, पुट जे लाइ। पुट भी अल्लाह जी नेमत दी, न्याणी नेमत भी आ, त अल्लाह जे तरफ खां तोहफो भी आ। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला नो 54 साल जी उम्र में 2 मुहर्रमुल हराम ते करबला जे धरती ते शहीद कयो वियो। हिकिड़ो त नुक्तो ॿुध न, ॻाल्हियूं खोड़ मां तफ़सील ॾे नथो वञा, मां तकीर ख़त्म थो कयां। सदको वञा सोने हुसैन संजे उन्हनि चपड़नि तां जिन चपड़नि खे मिठड़ो मोहम्मद पाण चुमियो ॾींदो। हाँ, उन ज़बान मुबारक तां जिन खे मिठड़ो मोहम्मद पाण चूसींदो हो, उन अखियुनि जे मथां जिन अखियुनि मिठड़े मोहम्मद जा दीदार कया, उन सीने जे मथां जेके सीना महबूब मुस्तफा करीम सैयद सां मिलिया हो। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। 72 साथी कुर्बान थिया, पर मिठड़े हुसैन नमाज को न छॾिया। पानी भी बंदा, ॾाढी पानी बंदा, पानी बंद थियो, बचड़ा ॿार बुख में मरन था, पर निमाज आवाज आई। हाँ, सोने हुसैन जा सच्चा आशिक हूं त सोने हुसैन जो सबक थी त निमाज न छॾिजे। सोने हुसैन जो सच्चो आशिक पो सोने हुसैन जो सबक थी त कुरान। आवा सोने हुसैन जो सच्चो आशिक हुआ जेको रब सां कंहिंखे शरीक न बणाए। सोने हुसैन जो सच्चो आशिक हुआ जेको कुरान सां मोहब्बत करे। सोने हुसैन जो सच्चो आशिक हुआ जेको निमाज़ सां मोहब्बत करे। अब मां तव्हांखे अर्ज़ु थो रखां, बचड़ा पढ़ाइबा, बचड़ा पढ़ाइबा। अॼु मस्जिदियूं खाली लॻी पयूं आहिनि, मस्जिद में ॿाड़ा कोन था अचनि। शहर में वरी भी कुछ न कुछ अचनो था। असां ॿारहाड़ी वारा बचड़नि ॾे तवजो नथा कयूं। बचड़नि खे कुरान पाक पढ़ायो, मरी भी वॾड़ा वेंदासीं न, पोइ बचड़ा पोइ भी निमाज़ में रब खे चवंदा, रब नगफिरली वल वालिदी, अल्लाह मुंहिंजे पीउ माउ खे माफ़ कर, मुंहिंजे पीउ माउ खे माफ़ कर। पोइ जेकॾहिं नंढो तुंहिंजो फर्ज़ंद निमाज़ में रब खे ऐलान कंदो त रब क़बूल कंदो। चो इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी कंदासीं। चओ त चेहरे ते महबूब जी सुन्नत सजाईंदासीं, चेहरे ते महबूब जी सुन्नत सजाईंदासीं। असहाबन सगोरन सां मोहब्बत कंदासीं, अहल बैतन सगोरन सां मोहब्बत कंदासीं। प्रोग्राम हलंदो, दुआ भी प्रशारी में थींदी। असांजे सिंध जी बेहतरीन जोड़ी भी पहुती आहे। अल्लाह से जेको कुछ मुखों चवरायो मूंखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवां जेको कुछ ॿुधो रब से अवां खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।